नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध अदबी संगत शाख मोरो पारां सिंध जे नामियारे शाइर अदीब लेखक महक़क़ मोहब्बती मला जे किताब ॾिपारजा तारीख़ सक़ाफ़त जी मोहरत तक़रीब थी गुज़री, जंहिंजी नामियारे अदीब दानेश्वर ताज जोयो कई। जॾहिं त ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी ऐं महक़क़ मोहब्बती मला आज़ाद अनवर कांदेड़ो ऐं ॿिया महिमान ख़ासि हुआ। इन मौक़े ते शाइर अदीब लेखक महक़क़ मोहब्बती मला जे किताब जी मूरत कई वई। इन मौक़े ते ख़िताब कंदे मुक़रर चयो त तारीख़ खुदाई निशानियूं आहिनि जंहिंखे मिटाइण ग़लति ऐं सची तारीख़ अवामी माण्हू लिखी सिखनि था। जीअं मोहब्बती मला पंहिंजो सचाई सां फ़र्ज़ु निभायो आहे। सरकारी तारीख़ूं सनाख़्वानी हूंदियूं आहिनि। सिंध जी चपे चपे जा शहर ॻोठ वस्तियूं वाहण सची तारीख़ लिखण जा मुतज़िर आहिनि। इन करे सची तारीख़ लिखण लाइ मोहब्बती मला जीअं फ़र्ज़ु निभाइण जी ज़रूरत आहे। जिते मोहब्बती मला जी तारीख़ वारो किताब में मामूली परवेज़ जूं ग़लतियूं आहिनि, उते तारीख़ जूं भरपूर हक़ीक़तूं बि शामिल आहिनि। हिन वधीक चयो आहे त सक़ाफ़त खातो ॾिपारजा जी तारीख़ छपाइण जी कोताही कई आहे। इहा पंहिंजी जाइ ते, पर हाणे हिन लिखियल तारीख़ी किताब खे पंहिंजी लाइब्रेरी में रखण लाज़मी बणाए त जीअं आलिम अदीब ऐं तारीख़ जा शागिर्द इन मां लाभ हासिल करण में सवलाई महसूस कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।